बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आज़म। अॼो की हिन वीडियो में पाण सिखंदासीं त कोरल ड्रा में सिंधी कीअं लिखिजे। जी हाँ दोस्तों, हिकु दोस्त सवाल कयो हो कोरल ड्रा में सिंधी कीअं लिखिजे, हिन ते भी वीडियो ठाहियो। त दोस्तों सभ खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेकॾहिं तव्हां पुराणा वर्जन इस्तेमालु कयो पिया कोरल ड्रा जा, जीअं 9, 10 या उन खां पुराणा वर्जन तव्हां यूज़ कयो पिया, त उन में सिंधी नाहे लिखी वेंदी। जी हाँ दोस्तों, जेकॾहिं पाण 9 खे कोरल ड्रा 9 खे ओपन कंदासीं ऐं हिते अची सिंधी सिलेक्ट कंदासीं, टेक्स्ट टूल सिलेक्ट कंदासीं ऐं हिते अची हिन खे लिखंदासीं, हिन जी साइज़ पहिरीं वधाईंदासीं, पोइ हिते लिखंदासीं। जेकॾहिं दोस्तों तव्हां हिते सिंधी लिखंदव त कुझु बि सम्झ में न ईंदो त हीउ छा लिखिजी रहियो आहे। त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पुराणे वर्जन में सिंधी डायरेक्ट नाहे लिखी वेंदी। उन लाइ दोस्तों इन पेज यूज़ करणो पवंदो आहे या ॿिया के सॉफ्टवेयर यूज़ करे पोइ सिंधी लिखी वेंदी आहे। ऐं उन खां बाद में दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोरल ड्रा X4 में भी सिंधी लिखी वेंदी आहे। पर दोस्तों जेकॾहिं तव्हां तमामु बहितरीन सिंधी लिखणु चाहियो था, तव्हां X7 यूज़ कयो। ही दोस्तों X4 पाण खोलियो आहे ऐं हिते पाण लिखंदासीं ऐं दोस्तों हिते फ़ॉन्ट चेंज कंदासीं, हिनखे थोरो वॾो कंदासीं। हिते तव्हां कुझु बि लिखी सघो था। त दोस्तों हिन में भी तव्हां सिंधी लिखी सघो था। ऐं दोस्तों हिन खां बि जेको बहितर कोरल ड्रा आहे उहो आहे दोस्तों कोरल ड्रा X7। त दोस्तों कोरल ड्रा X7 खे ओपन कंदासीं, जेको 17 वर्जन आहे, ऐं हिन खे ओपन करे हिते अची टेक्स्ट टूल सिलेक्ट कंदासीं ऐं हितां अची सिंधी सिलेक्ट कंदासीं ऐं हिते अची लिखंदासीं। ऐं हिते अची हिन जो फ़ॉन्ट चेंज कंदासीं, हिन खे वॾो कंदासीं। खणी ईंदासीं हिते। त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त कोरल ड्रा X7 में सिंधी लिखणु केतिरो आसान आहे। जेकॾहिं दोस्तों तव्हां बि सिंधी लिखणु चाहियो था कोरल ड्रा में, त तव्हांखे मां इहो ई मशवरो ॾींदुसि त तव्हां बि कोरल ड्रा X7 ई यूज़ कयो। जेकॾहिं दोस्तों तव्हां पंहिंजे कंप्यूटर में लाइफ टाइम लाइ कोरल ड्रा X7 इंस्टॉल करणु चाहियो था त मूंखे कमेंट्स में ॿुधाइजो, त मां हुन ते बि हिकिड़ो वीडियो ठाहींदुसि त कोरल ड्रा X7 कीअं डाउनलोड कजे, हुनखे कीअं एक्टिव कजे लाइफ टाइम लाइ। त दोस्तों उमेद आहे अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अल्लाह निगहबान।